कयल इस्लामाबाद पुलिस ऐं पीटीआई कारकुन विच में चक्रियूं थियूं आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। पुलिस ते पथराव थियो, डीआईजी ऑपरेशंस ज़ख़्मी थियो आहे। पुलिस वाटर कैनन जो इस्तेमाल बि कयो आहे ऐं ॻोढ़ा आणींदड़ गैस जो पिणु इस्तेमाल कयो वियो आहे। चक्रियुनि सबबि इलाइक़ो जंग जो मैदान बणियल आहे। पुलिस जी मदद जे लाइ रेंजर्स बि ज़मा पार्क पहुची वई आहे। जिन नाज़रीन सां हाणे जॉइन कयो आहे, ब्रेकिंग न्यूज़ आहे तव्हां सां शेयर कयूं पिया। अॼु सॼो ॾींहुं सूरत हाल साॻी रही आहे। इमरान ख़ान जी गिरफ़्तारी जे लाइ पुलिस पार्टी उते पहुती आहे। चक्रियूं थियूं आहिनि ऐं ॿुधाए पियो वञे त कारकुननि ऐं पुलिस आमो साम्हूं आहिनि ऐं वाटर कैनन जो ऐं ॻोढ़ा आणींदड़ गैस जो बि इस्तेमालु कयो वियो ऐं जेके इतलाउ आहिनि त उन में कुझु अहलकार बि ज़ख़्मी आहिनि ऐं कुझु कारकुन बि ज़ख़्मी आहिनि। चक्रियुनि सबबि इलाइक़ो जंग जो मैदान बणियल आहे। असां ख़बर शेयर कयूं पिया। अहम ख़बर आहे, पुलिस ते पथराव कयो वियो आहे। डीआईजी ऑपरेशंस ज़ख़्मी बि थियो आहे। पुलिस पारां वाटर कैनन ऐं ॻोढ़ा आणींदड़ गैस जो इस्तेमाल कयो वियो आहे। पुलिस जी मदद लाइ रेंजर्स बि ज़मान पार्क पहुची वई आहे। चक्रियुनि सबबि इलाइक़ो जंग जो मैदान बणिजी वियो आहे। तव्हांखे अपडेट कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे, इमरान ख़ान जी गिरफ़्तारी लाइ ज़मान पार कयल इस्लामाबाद पुलिस ऐं पीटीआई कारकुननि विच में चक्रियूं थियूं आहिनि। चक्रियुनि सबबि इलाइक़ो जंग जो मैदान बणिजी वियो आहे।